ॿुधायां अली अहले सुन्नत जो का पोया अली हसन हुसैन जो बाबोया सुभान अल्लाह ने ओ अली अहले सुन्नत जो का पोया अली हसन हुसैन जो बाबोया अली पंजन गुलन मां एक गुलया अली पाक सदन जी असां झली अली पंजन गुलन मां एक गुलया अली पाक सदन जी असां झली महबूब मिठे जे यारन जी असां गोल नदिया पाक गली अखड़न ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान अली अली बारे तवज्जो कजा इमाम हुसैन परियते अली बारे तवज्जो कजा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबी उहे भी उन्हनि जूं कुर्बानियूं भी बेमिसाल हुयूं मगर हुसैन जी कुर्बानी बेमिसाल आहे जो आहे या न अदील भाई आहे न अव्हांखे ख़बर मुंहिंजो मुर्शिद इमाम हुसैन बादशाही जे लाइ न दौलत जे लाइ न डोकरनि जे लाइ न गवर्नरी ऐं वज़ारत जे लाइ न जे करबला जे मैदान में हुसैन बचड़न समेत आयो त मोहम्मद जो दीन बचाइण आयो हुयो कुरान जो बोल बाला करण आयो हुयो रब्बुल आलमीन जे रज़ा ते राज़ी रहण वारो हुसैन आयो हुयो छो त खुदा जो कसम बादशाही त मिठे मोहम्मद जे बचड़े जे कदमन जे हेठां हुई चओ सही ॻाल्हि आहे न दुनिया वारनि जी बादशाही ज़मीन ते हूंदी आहे कंहिं शहर ते कंहिं इलाइक़े ते हूंदी आहे हुसैन जी बादशाही आसमान ते हूंदी आहे मलाइकत ते हूंदी आहे अर्शे अज़ीम ते हूंदी आहे जन्नत ते हूंदी आहे मुंहिंजो मुस्तफा जो फरमाए त जन्नत जे जवाननि जा सरदार ही बचड़ा आहिनि हिननि सां मोहबत न रखंदे त जन्नत जी टिकट कान मिलंदी उनखे कहिड़ी परवाह हुई हुकूमत जी वो त इन जे लाइ आयो हुयो त मोहम्मद जो दीन बचाए वञा मोहम्मद जे क़ुरान जो बोल बाला करे वञा क़यामत ताईं हुसैनियत जो सबक ॾेई वञा त माण्हू सिर कटाए सघे थो मगर शराबी ज़ालिम जे अॻियां सिर झुकाए नथो सघे चओ सही ॻाल्हि आहे न हाणे उनजी कुर्बानी त ॾिस उनजा सजदा त ॾिस उन जूं निमाज़ूं त ॾिस 58 साल तक़रीबन उम्र हुयसि 57 भी आयो 58 भी 3 हिजरीअ में हज़रत इमाम हुसैन दुनिया में आया हुया ऐं ग़ालिबन 60 हिजरीअ में पाण वफ़ात कई हुयूं मुंहिंजा अज़ीज़ भाउ शहादत पाती आहियूं उन सुहिणे हुसैन जे ज़िंदगी जो मुतालियो कर हा उन पहिरें जे सजदा ॾिसंदेसि त मदीने जो शहनशाह मस्जिद में सजदे में आहे हुसैन पुठीअ ते सुवार आहे नबी साईं पियो पढ़े सुभान रब्बियल आला त नंढड़ो हुसैन बि पियो पढ़े सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला त खुदा तो फरमाए त जिब्रील हेठ त निहार ॾिस त सही तो सजदा कई ॾिठा हूंदा निमाज़ूं कई जिब्रील ॾिठी पर अहिड़ो को सजदो ॾिठे शायर चयो सजदा तो सबने किया लेकिन इनका निया अंदाज है इसने तो वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है इनकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है
इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। तो नबी सही तस्बीह पढ़ंदा था वजन पढ़ंदा ताजो अजीज बा पान फरमायो दार सजी जमात हजारन जे तादाद में गुलाम आइन हे नंढड़ो अरे इनके भी कुलंदा किए लाया आस्ते आस्ते करे महुएरा दो पे कंध मथे खणा मगर जिब्रील नहीं आयो मदीने वाला खुदा मोकलियो साहबी मुंजा तू मुंजो नंढड़ो हुसैन मुंजो मदीनो मुंजो मस्जिद मुंजी कुरान मुंजो तस्बीह मुंजी सजदा मुंजा पर तेस ताईं सिर मथे न खणजा जेस ताईं हुसैन राजी थी न लहे। सब्सक्राइब कयो असांजे चैनल जावेद भाई मराई उठ सैदाद दुनिया जा इन पर ही बेमिसाल सजदो आहे हुसैन जो खुदा पाल जिब्रील खे तो मोकले तो जिब्रील न जिब्रील मैदान में वञ मुस्तफा खे वञी मुंहिंजा सलाम दे चयो त हुसैन जो मांखे अहिड़ो सजदो वणियो आहे जो क़यामत ताईं जे हुसैन सिर मथे न करे त तूं नमाज़ पूरी न कजा सजदो हजो वठे। चयो सजदो बेमिसाल हुयो या